आर्या साहब बाबा नंदी साहब वारा बाबा जो नंदी लगे डॉक्टर साहब आर्या साहब ॻाल्हायो वाक़ई पाणी कयो आया मायूं सब मेकअप करे वेठी हुई मानी ध्यान लुकी पई बस तो वाली बिजला करे मानी बाकी अता बना दी रोहित कम क्या जो तो बाबा ये बोलो बिल्कुल जरूर डॉक्टर साहब ये बोलो अजी ये बोलो वो Bismillahirrahmanirrahim. Sanyo Manawaro, Sanyo Ba, Sadar Nakadi Sahab, Muhammad Hassan Sadar, Rafiq Aman, Jamali Sahab, Quran Khan, Sanyo Ba, Shahaz Bhai, Dastagir Bhai, Asad Bhai, Sanyo Mahmud Bhai, Sanyo Imran Bhai, Sanyo Asan, पुराने टाइम में कावटी साईं सीएम रहियो डीएमओ या सब दोस्त जेके आहिनि ॿाहिरि सब दोस्त अस्सलाम सिलसिलो हुयो इहो नवाब साहब आयो हाणे असां अॻे बि गॾियासीं हाणे असां सां गॾु थी मांखे साईं हाणे तव्हां आया उहो हिन खां वधीक ॿी का ॻाल्हि ई कान्हे तव्हां वठणु हाणे हिन ॻाल्हि खे आया हुओ इहो त इहा का मामूली ॻाल्हि कान्हे सभु दोस्त अॻ में गॾु हुआसीं असां हाणे त असां इनशा ताला गॾु हूं पर हाणे ॿियो हिकिड़ो अर्ज़ु त रिक्वेस्ट बि माशा हाणे अलहमदिल्ला डिस्ट्रिक्ट जी क़यादत पाए नवाब साहब वारा पाइनि त पंहिंजे दोस्त या पंहिंजे जेके ॿिया दोस्त मतिलबु हुजनि या के रहियल हुजनि त माण्हू उनखे बि ऑनर डे अगरि पाण पार्टी जेकी वॾी में वॾी पार्टी आहे पर पंज दोस्त अचनि था त पूरी तलाह थो थिए त पर हुन में जेके दोस्त अचणु चाहिनि जेके बि आहिनि त माण्हू उन्हनि ॾे बि हली वञे उन्हनि खे बि चए अचनि त हुन में को हॾी वॾी न आहे इहे ई अर्ज़ु कयोसीं सभु आयासीं साहिबु चयो त मां ईंदुमि मां साईं तव्हांखे असां चयोसीं जॾहिं त तव्हांजो पंहिंजो घरु आहे चयो तव्हां अचो हुकुम तव्हांजो तव्हां चयो आहे मां जी में जी तव्हांखे चयोसीं मां कराची मां अपना राति पहुचियो आहियां कल्ह माना वञनि ऐं तव्हां सां गॾु जीअं भुटो सभु गॾु इंशाल्लाह कारवान जी अॻ में हुयो कारवान अॻ में हुयो हुननि जा हेड साईं वारा वेठा आहिनि अॼु बि कारवान उहो ई आहे साईं वारा वेठा आहिनि सभु ॿाहिरि सभु गॾु इंशाल्लाह ताला जेको बि असांजो हाल आहे मुबारक साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम निहायती क़ाबिल एहतराम नवाब सरदार खान चांजो साहब मुहतरम डॉक्टर राशिद सोडर साहब बुरहान खान चांजो साहब असांजो तक जो MP फयाज़ मुट साहब जनरल सेक्रेटरी दस्तगीर गौर साहब असांजो एक्स MPA भी एक्स MNA भी इमरान ज़फ़र साहब असद खान ॿिया दोस्त पार्टी जा मुंहिंजा सभई क़ाबिल एहतराम दोस्त ऐं साफ़ी दोस्तो अस्सलाम वालेकुम जी भुटो तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे छाकाणि त हफ़्ते खां वठी जेका मुसलसिल हिते पार्टी में सुठा माण्हू डॉक्टर साहब तमामु हिकिड़ो शहर जो ऐं बाइज़त ऐं सुठी फैमिली सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहे ऐं उन जे लाइ असां कोशिशि कई काफ़ी टाइम खां वठी सरदार खान खे रिक्वेस्ट कईसीं त तव्हांजा सां तमामु बहितरीनु तालुकात आहिनि ऐं तव्हांखे यकीननि जवाबु न ॾींदा ऐं अॼु उहा कामयाबी आहे।